दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु असांजो सखर में ऑल सिंध एम्प्लॉइज़ अलायंस इत्तेहाद एक्शन कमेटीअ जो इजलास साईं असांजे चेयरमैन साईं अब्दुल रहीम भारे साहब जी सदारत में थी गुज़रियो, जंहिंमें गस्टा जे मरकज़ी सदर साईं मक़सूद मैसर साहब शिरकत कई ऐं हेल्थ डिपार्टमेंट जे मरकज़ी चेयरमैन साईं अब्दुर्रहमान शर साहब शिरकत कई ऐं मेहरान लेबर तंज़ीम जे सदर साईं रायब समेजे साहब शिरकत कई ऐं असांजो जेके ॿियूं तंज़ीमूं असां सां गॾु हुयूं उन्हनि सभिनी सां असांजो फ़ोन ते राब्तो थियो। सईद ज़ुल्फ़कार शाह लोकल गवर्नमेंट ऑल पाकिस्तान जो चेयरमैन आहे, अली मर्दान शेख साहब लोकल गवर्नमेंट ऑल पाकिस्तान जो डिप्टी जनरल सेक्रेटरी आहे, असदुल्ला दुरानी साहब आपका पाकिस्तान जो सदर आहे, आबिद अली चांडियो साहब ऐं एहसान अली मंगसी साहब साकी ग्रुप आपका जा मरकज़ी अॻुवान आहिनि ऐं फराज़ साटी साहब लोकल लोअर स्टाफ जो मरकज़ी सदर आहे, उन सां असांजो राब्तो थियो। मोहम्मद अली गांगुरो साहब ऐं औरंगज़ेब महर साहब यूनिवर्सिटीअ जा तंज़ीम जा मरकज़ी अॻुवान आहिनि, अयाज़ सारिफ़ साहब वोकेशनल जो अॻुवान आहे ऐं शाह रज़ा अली शाह साहब नेशनल नॉन टीचिंग कॉलेज स्टाफ जो सिंध जो मरकज़ी अॻुवान आहे, उन सां असांजो राब्तो थियो। ऐं शमसुद्दीन सोहू साहब मेहरान टीचर्स एसोसिएशन मरकज़ी अॻुवान आहे। सभिनी दोस्तनि सां असांजा राब्ता थिया। तव्हां सभिनी दोस्तनि खे इहो बख़ूबी ॼाण आहे त ऑल सिंध एम्प्लॉइज़ इत्तेहाद एक्शन कमेटीअ तरफ़ां 23/6/2025 ते हक़नि जी हासिलात लाइ कराची प्रेस क्लब खां सिंध असेंबली ॾाढो एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। सरकार ॻाल्हियूं कयूं, सरकार टाल मटोल खां कमु वरितो, वरी ऑल सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे प्लेटफॉर्म तां अब्दुल रहीम भारे साहब जी अॻुवाणीअ में 22/7/2025 ते एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। सरकार रियासती तशदुद कयो ऐं आमिर जा सभु रिकॉर्ड टोड़े कराची प्रेस क्लब खे सील करे सवनि जे तइदाद में असां वेठल मरकज़ी अॻुवाणनि समेत मुलाज़िमनि खे गिरफ़्तार कयो। वकील बिरादरीअ जी मुदाख़लत ते असां खे आज़ादु कयो वियो ऐं 23/7/2025 ते सरकार सां मीटिंग फिक्स कई वई। सरकार तरफ़ां शर्त रखियो वियो त DRA ते न ॻाल्हायो वेंदो ऐं ॿिया मसइला ऑल सिंध मुलाज़िम इत्तेहाद एक्शन कमेटी तरफ़ां ॿिया मुतालबा पेश कया वञनि। ऑल सिंध मुलाज़िम एक्शन कमेटीअ तरफ़ां ॻाल्हियुनि जो बाइकाट कयो वियो। जेकॾहिं DRA ते न त असां ॿिनि मसइलनि ते बि न ॻाल्हाईंदासीं। उन खां पोइ नेशनल कॉलेज कराचीअ में इत्तेहाद जे सभिनी तंज़ीमनि जो इजलास थियो। मुतफ़िक़ तौर ते 12 अगस्त ते धरणे जो ऐलान कयो वियो, जंहिं जूं तयारियूं ज़ोर शोर सां हलनि पियूं ऐं कुझु साथियुनि मशवरो ॾिनो कल्ह 2 खां वठी त हे वरी सरकार असां DRA लाइ तहरीक हलायूं पिया, वरी सरकार जेको हे कारो कानून नाफ़िज़ करे फिनांस डिपार्टमेंट खां नोटिफिकेशन कढाई आहे पेंशन में जेको आहे जेके असांजा रिटायर थींदा उन्हनि जी में घटिताईअ जी, त पोइ दोस्तनि असांखे मशवरा ॾिना त इन 12 तारीख़ खे जेकॾहिं असां पोइ ते खणी करे वञी गॾियल मुलाज़िमनि जे वसीतर मुफ़ाद लाइ इन कारे कानून जे ख़िलाफ़ पाण जदोजहद गॾियल हलायूं। असां इहा कोशिशि कईसीं त असां सभिनी मुलाज़िम तंज़ीमनि सां जेके असां सां इत्तेहाद में शामिल हुयूं, जेके असां सां इत्तेहाद में शामिल न आहिनि, असां उन्हनि सां बि राब्ते करण जी कोशिशि कईसीं त असां मुलाज़िमनि जे वसीतर मुफ़ादनि खे साम्हूं रखंदे, अनाउनि खे दफ़न कंदे, ज़िद खे ख़तमु कंदे असां ॿियनि मुलाज़िमनि सां बि राब्तो करे हीअ वसीतर जेको आहे इत्तेहाद क़ाइमु करे असां गॾियल जदोजहद हलायूं। उन सिलसिले में कल्ह मुंहिंजी ॿियो जेको असांजो एम्प्लॉइज़ अलायंस जो चेयरमैन आहे साईं मोहतरम हाजी मोहम्मद अशरफ ख़ासकी अली साहब, उन जेको गस्टा जो सिंध जो सदर आहे, उन सां असांजी कल्ह फ़ोन ते ॻाल्हि थी त साईं जेकॾहिं उन हिकिड़ो वीडियो मौक़ुफ़ रखियो त असां बि सभिनी ज़िदुनि अनाउनि खे छॾे करे उहो सरकारी सभिनी मुलाज़िमनि सां मुखातिबु थियो, न की गवर्नमेंट सेकेंडरी टीचर्स एसोसिएशन सां। सभिनी मुलाज़िमनि सां मुखातिबु थींदे चयो त सरकार जेको आहे
पेंशन ख़तमु करण जो कारो कानून पास कयो आहे। इहो क़तल आम आहे सरकारी मुलाज़िम जो। उन्हनि जी असां सख़्तु लफ़्ज़ में मुज़म्मत था कयूं ऐं असां सभिनी खे गॾियल नमूने सां तहरीक जो ऐलान करणु घुरिजे। पोइ उनजे वीडियो ॿुधण खां पोइ मां हाजी अशरफ ख़ासकेरी साहिब सां राब्तो कयो। उन मुसबत मोट ॾिनी। उन चयो त असां पंहिंजो इजलास घुरायो आहे 10 तारीख़ ते ऐं उन खां पोइ मां 2 दोस्तनि सां ॻाल्हाए करे कोशिशि कंदासीं त तव्हां असां सभु हिकिड़े ई जेको आहे सो प्लेटफॉर्म ते गॾु थी हे जेको सरकार रोज़ रोज़ नवां जेको आहे सो कानून नाफ़िज़ करे सरकारी मुलाज़िमनि खे गलीअ में बंदि करण जी कोशिशि थी करे ऐं सभु गॾियल जिदोजहद कयूं। हुन चयो त असां दोस्तनि सां राब्तो कंदासीं ऐं इनशा अल्लाह ताला गॾियल जिदोजहद हलाईंदासीं। ऐं मां बि हुनखे चयो त असांजे दोस्तनि जो मौक़िफ़ इहो आहे त मुलाज़िमनि जे वसीतर मुफ़ाद खे साम्हूं रखंदे असां बि सभिनी अनाउनि खे फना करे असां चऊं था त गॾियल जिदोजहद हलणु घुरिजे ऐं जेको मुलाज़िमनि सां ज़्यादती थिए थी उनजो सरकार खे असां मुंहं टोड़ जवाबु ॾियूं। ऐं असां उन खां पोइ जेको PTLF जो साबिक़ु मरकज़ी अॻुवाण आहे मुख़्तियार सोलंकी साहिबु उन शयुनि खे साम्हूं रखंदे हीउ जेको असांजो 12 तारीख़ जो जेको ऐलान जेको धरणे जो पाण में गॾिजी करे पोइ हिकिड़े प्लेटफॉर्म ते तहरीक जो ऐलान कयूं। मूंखे उमेदु आहे त जेके बि तंज़ीमुनि जा सिंध में जेके बि मुलाज़िम आहिनि ऐं उन जा तंज़ीमुनि जा जेके बि क़ाइदीन आहिनि उन्हनि सभिनी खे पंहिंजनि मुलाज़िमनि सां सिंध जे मुलाज़िमनि सां हमदर्दियूं आहिनि ऐं उहे पंहिंजनि मुलाज़िमनि खे पंहिंजो भाउ था सम्झनि। सभु इनशा अल्लाह ताला अनाउनि खे फना करे गॾियल जिदोजहद ते राज़ी थींदा ईंदा। इनशा अल्लाह ताला असांखे उमेदु आहे वर जेकॾहिं असां इन में कामयाबु ईंदासीं। जेकॾहिं असां कामयाबु न वियासीं त असांजी जेका तहरीक आल सिंध एम्प्लॉइज़ अलायंस इताद जे तरफ़ां रखियलु आहे उन खे असां 12 तारीख़ खे मौक़ुर करे 18 तारीख़ ते असां वरी जेको आहे गॾु थींदासीं। उते प्रेस कॉन्फ्रेंस करे असां को लाहे अमल जो ऐलान कंदासीं। मां हाणे PTLF जे साबिक़ु सदर गुलाम रसूल महर साहिब खे ऐं ॿियनि तंज़ीमुनि जे दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां त अचो त सभिनी अनाउनि खे ख़तमु करे मुलाज़िमनि जे वसीतर मुफ़ादनि खे साम्हूं रखी गॾियल जिदोजहद जो ऐलान कयूं। जंहिं बि हिन सरकार जे कानून मां छोटकार जो हल वाहिद गॾियल जिदोजहद आहे। सिकंदर जतोई ऐं मुंहिंजे ग्रुप जो जेको अॻुवाण आहे मोहतरम हाजी शफ़ी मोहम्मद सठियो साहिबु ऐं उन जी असांजी गॾियल मुशावरत आहे। असां हर हिसाब जो ताउन जो सहकार कंदासीं, हर ताउन कंदासीं हाजी शफ़ी मोहम्मद सठे साहिब वटि। ऐं असां वटि का बि अना न आहे। असां वटि को बि असां चाहियूं था त सिंध जे सरकारी मुलाज़िमनि जा मसइला हल थियनि ऐं जेकॾहिं इताद सभिनी मुलाज़िम तंज़ीमनि जो जुड़ियो त असां हर क़ुर्बानी ॾियण जे लाइ तयारु हूंदासीं। असां चाहियूं था त सिंध जे सरकारी मुलाज़िमनि जा जेके बि मसइला आहिनि उहे मसइला असांजा हल थियनि। मां सभिनी मुलाज़िमनि तंज़ीमनि खे वरी बि गोश गुज़ार थो कयां त सभिनी अनाउनि खे छॾे करे अचो त मुलाज़िमनि जे वसीतर मुफ़ादनि जे लाइ हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थियूं ऐं गॾियल जिदोजहद जो ऐलान कयूं। ऐं मक़सूद साहिबु तव्हां ॻाल्हायो साईं। अचो त जंग जोटियूं हराम खोर शूम सां मुंहिंजा भाइरो मुंहिंजा भेनरो पर अफ़सोस इहो आहे त जेको गवर्नमेंट जे लाइ आम हिकिड़ी चवणी आहे असां वटि न आहे लिखे पढ़े माण्हू वटि त को इहा चवणी असां हिन खे क़बूल नथा कयूं। उन्हनि जो चवणु आहे त जेका हुकूमत आहे उहा अबोअमा थींदी आहे। पर अॼु खां असां सिंध जे हर माण्हू खे चऊं था त अॼु खां पोइ इहो लफ़्ज़ रद्द कयो छो त पीउ माउ बेरहम नाहे थींदो, पीउ माउ क़त्ल नाहे कंदो। सिंध गवर्नमेंट खे बार बार अपीलूं कंदा रहिया आहियूं। असां अॼु बि अपीलुनि जे ई मूड में आहियूं त असां वरी बि सिंध गवर्नमेंट खे पीपुल्स पार्टीअ खे उन्हनि सभिनी खे उन्हनि क़यादतुनि खे अॻु में बि अपीलूं कयूं आहिनि। अॼु बि इन लाइ आहियूं त असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि, नाजाइज़ मुतालबो असांजो हिकु बि कोन्हे। जाइज़ मुतालबो असांजो इहो आहे त बाबा जेकॾहिं वफ़ाक़ समूरे मुल्क जे अंदरि 30% DRA ॾिए थो, ॿियनि सूबनि बि ॾिनो आहे त सिंध हुकूमत खे बि ईअं करणु खपे। ईअं न थियो, रहंदो इहो थियो। सिंधीअ में चवंदा आहिनि वियो रसो वठणु त छेलो बि खपायूं आहियो। असां चयो DRA ॾियो, हेॾनि चयो त हाणे तव्हांखां पेंशनी खसींदा। हाणे हक़ीक़त इहा आहे त इहा असां सभिनी जी कमज़ोरी खे सम्झूं वेठा आहिनि ऐं असां बि पंहिंजी जाइ ते अॼु इहा अॼु हिन पंहिंजे सोशल मीडिया जे मार्फत
सॼी सिंध जे मुलाज़िमनि खे उन्हनि जे तनज़ीमुनि खे उन्हनि जे इतादनि उन्हनि समूरनि अॻुवाननि खे अपील था कयूं त वाक़ई किथे असां पंहिंजे अनाउनि में सिंध जे मुलाज़िमनि जो को नुक़सानु नथा करियूं। तंहिंजे करे असां जेका बि सॼी टीम बारे साहिब जी सही सिकंदर साहिब जन जेके बि दोस्त वेठा आहिनि हिते हिननि जी अॻुवाणी में वेठा आहियूं उन्हनि इहो तइ कयो आहे त असां वटि का बि अना कोन्हे, असां वटि का बि शख़्सी रंजिश कोन्हे। मां गस्टा जे सिंध जो प्रेसिडेंट आहियां, पर जेकॾहिं असां वटि ॿी सिंध जो जेकॾहिं सदर आहे मोहम्मद अशरफ ख़ासकेली, जेकॾहिं अॼु बि हुननि खे जेकॾहिं को इज़त ॾियण लाइ तयारु आहे, जेकॾहिं गॾियल इतिहाद जुड़े थो त जेकॾहिं उनखे सिंध जी चेयरमैनशिप थिए थी त मां मेंबर तौरु वेहण जे लाइ तयारु आहियां। मूंखे सिंध जे मुलाज़िमनि जे वसी मफ़ाद जे ख़ातिर जेकॾहिं मोहम्मद अशरफ ख़ासकेलीअ जे मेंबर जे हैसियत में गॾु वेहणो पियो त मां वेही उस्तादनि जे सिंध जे समूरनि मुलाज़िमनि जे लाइ मां पंहिंजे अना खे पंहिंजे जेके आहिनि सो फिटी करे बि मां इन इतिहाद में वेहंदुसि। अहिड़ी तरह मां गुज़ारिश थो कयां तव्हांखे, असांजी दोस्तनि अॼु इनखे इनजे करे पोइ कयो आहे त असांखे अञा बि सख़्ती कई वई आहे। असांजा मुतालबा DRA जे बजाए पेंशन रूल्स में अहिड़ी हुननि करे छॾी आहे जो इन खणी सम्झो त माना मुलाज़िम रिटायर थींदो त उन खां पोइ वञी ईअं सम्झे त मां रिटायर ई न आहियां, त हुनखे अहिड़ी महीने में तकलीफ़ ईंदी। तंहिंजे करे इन लाइ गॾियल ताक़त जी ज़रूरत आहे ऐं इनखे असां पंहिंजे इतिहादनि खे ताक़त में तब्दील करण जे लाइ असां जेको 12 अगस्त ते एहतजाज रखियल आहे इनखे मौखिर कयूं था ऐं उन खां पोइ 18 तारीख़ ते असां हिकिड़ी मीटिंग कॉल करे उन में अॻिते जो लाहेमल जो ऐलान बि कंदासीं। पर उन सां गॾु इन में अॻु में असां पूरे सिंध जे समूरे मुलाज़िमनि जे जमायतुनि खे अपील था कयूं त किथे पंहिंजो अनाउनि जे वर चढ़ी उस मुलाज़िमनि जो नुक़सानु न करे वियूं। तंहिंजे करे क़यादतूं अकुलमंद हुजणु खपनि, क़यादतूं सालियो हुजणु खपनि, उहे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो कंदड़ हुजनि। असांखे अनाऊं कोन्हनि ख़ुदारा, ॿिया बि पंहिंजो अनाऊं ख़तमु कयूं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मियां अब्दुर्रहीम भारो, सदर आल सिंध इरिगेशन ट्रेड यूनियन फेडरेशन, सदर मेहरान लेबर फेडरेशन पाकिस्तान। हिन इतिहाद आल सिंध एम्प्लॉयज़ अलायंस जो चेयरमैन त मां सिंध जे सभिनी मुलाज़िमनि खे ऐं मज़दूरनि खे सां मुखातिब आहियां। इंडस्ट्री जा मज़दूर हुजनि या सिंध जा सभु मुलाज़िम हुजनि। दोस्तो ॿुधी छॾियो, सिंध सरकार हिन वक़्तु मज़दूरनि सां बि ज़ुल्म करे थी, मुलाज़िमनि सां बि ज़ुल्म करे थी। इंडस्ट्री जे मज़दूरनि सां हिन ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे पूरी सिंध में। मुलाज़िमनि सां एॾा ज़ुल्म कया आहिनि त ग्रुप इंश्योरेंस मिलियो, सुप्रीम कोर्ट ॾेई छॾियो, ख़तमु करे छॾियो अथनि। फौती कोटा सारनि मुलाज़िमनि सां कप वारी धक मारियो अथनि, उनखे बंदि कई वेठा आहिनि। हालांकि सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर आयो आहे त जेके प्रोसेस में अॻु केस में पिया आहिनि केस उहे करे छॾो, बाक़ी जो बि हले थो पियो केस इनशाला उहो बि पंहिंजे हक़ में ईंदो। DRO 3 सूबनि ॾेई छॾियो आहे, वफ़ाक़ ॾेई छॾियो आहे, हीअ ॾियण लाइ तयारु कोन्हनि। पंजाब वारा हेल्थ कार्ड ॾिनी वेठा आहिनि, हीअ ॾियण लाइ तयारु कोन्हनि। असां 12 तारीख़ ते ताक़त सां धरण जो ऐलान करे छॾियोसीं। असांजो कमु हले पियो। असांजे दोस्तनि ॾाढी बहितर कमु कयो आहे। सिकंदर जतोई साहिब खे बासलाहियत माण्हू मां चवां, जंहिं पहल करे ख़ासकली साहिब खे फ़ोन करे चयो आहे अचो त सभु गॾु थी सिंध जे मज़दूरनि जा हक़ बि वठूं, सिंध जे मुलाज़िमनि जा हक़ बि वठूं, सभु हिकु थियूं। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। ख़ुदा कंदो जेके सिंध में तंज़ीमूं आहिनि सभु वेठा विचारे हिकु थियण जो ऐलान कंदा। जेकॾहिं सभु हिकु थी वियासीं हिन सरकार खे झुकणो पवंदो, छो त सरकार जहिड़ा वेधन कया आहिनि। अॻु ही सरकार हिन जो ॿिया बि के बानी आहे, उन्हनि मुलाज़िमनि खे इज़त ॾिनी, हारी खे इज़त ॾिनी, मज़दूर खे इज़त ॾिनी, अवाम खे इज़त ॾिनी। हिननि जी दिलि में अहिड़ी फिरौनत थी वई आहे जो ही मुलाज़िमनि सां बि ज़ुल्म कनि था, मज़दूर सां बि ज़ुल्म कनि था, रिटायर सां बि ज़ुल्म कनि था, फौती सां बि ज़ुल्म कनि था। कंहिं क़िस्म जो हिननि कसर कोन्हे छॾी। हाणे असांखे इहे हक़ तॾहिं मिलंदा जॾहिं हिकु थींदासूं, सभु हिकु थी हिननि जा दरवाज़ा बंदि कंदासूं। ही मजबूर थींदा, हिन जा रस्ता सील कंदासूं। ही केरु थींदा आहिनि जो असांजा हक़ ख़तमु कनि। ही पाण ई बि असांखे हक़ ॾींदा, पर ज़रूरत आहे असांखे हिकु थियण जी। दोस्तो मां तव्हां सारनि खे अपील कयां थो, चाहे मज़दूर तंज़ीमनि जा अॻुवान आहियो, चाहे मुलाज़िम तंज़ीमनि जा अॻुवान आहियो, सभु हिकु थियो, वेठा विसारो, इनशाअल्लाह हक़ वठंदासीं। 12 तारीख़ जो इन इरादे सां कैंसिल कयूं था
जो ॾाढो बहितर कमु कयो आहे सिकंदर साहिबु ऐं ख़ासि अली साहिब जो जेको पाण में राब्तो थियो आहे ख़ुदा करे सॼी सिंध जूं तंज़ीमां जे करे हिकु थी वञनि त हिकिड़ो ऐलान कंदासूं इनशाला तव्हांजा हक़ वठंदासूं उन खां कराए कहिड़ो तरीक़ेकार थो रखो न हुन खां कराए मां चवंदा चेयरमैन घोट ॾंढो फ़ाइदो कहिड़ो हलाईंदो पियो आहे